जी बिल्कुल नाज़रीन आऊं हिन वक्त बोट बेसन चौक जो है सामू जो बेनज़ीर पार्क है उते मौजूद आहियां जिते सिंध प्रोफेसर एंड लेक्चरर्स एसोसिएशन के सॾ ते जेको आहे मुतालिबनि जी मञता लाइ हिन वक्त बिलावल हाउस ॾांहुं मार्च कयो वियो पए। वॾे तइदाद में जेके सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल प्रोफेसर लेक्चरर आहिनि उहे हिन एहतिजाज में शामिल आहिनि जिन जो जेको आहे 5 नुकाती जेके आहिनि उहे मुतालिबा आहिनि जिन में जेको ख़ाली पियल जेके सीटूं आहिनि प्रिंसिपलनि जी उन्हनि जी परमानेंट मुक़ररी ग्रुप हेल्थ इंश्योरेंस समेत जेको सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जी इंतज़ामिया आहे उनजे एहतसाब समेत जेके ॿिया हिननि जा मुतालिबा आहिनि उन्हनि मुतालिबनि जी मञता लाइ ही हिन वक़्तु जेको आहे बिलावल हाउस ॾांहुं मार्च करण विया पिए त हिननि खे बोट बेसन चौक ते जेको आहे पुलिस जी वॾी नफ़रीअ जेको आहे हिननि खे रोके छॾियो आहे। हिन वक़्तु मां पंहिंजे कैमरामैन हैदर अली खे चवंदुसि त हू तव्हांखे ॾेखारे त वॾे तइदाद में जेके सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल प्रोफेसर ऐं लेक्चरर आहिनि उहे हिन वक़्तु जेको आहे हिते गॾु थियल आहिनि ऐं जिन त मुंहिंजी हितां जी अॻुवाण हिननि जे अॻुवाण सां मुनवर अब्बास सां ॻाल्हि ॿोल थी आहे त हुनजो इहो ई चवणु आहे त अगरि इंतिज़ामिया असांजूं ॻाल्हियूं जेके आहिनि हिते ई जेको हुननि ते अमल कराए थी त असां जेको आहे अॻियां मार्च न कंदासीं। अगरि असांजा मुतालिबा जेके आहिनि उहे न मञिया विया त असां जेको आहे CM हाउस ॾांहुं मार्च कंदासीं। ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु बि जेको आहे पुलिस जी वॾी नफ़री जेका आहे उहा हिते मौजूदु आहे। SSP साउथ समेत जेके ॿिया लाॻापियल अमलदार आहिनि उहे जेके आहिनि बार बार हिननि सां ॻाल्हाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि पर तंहिं हूंदे बि जेको इंतिज़ामिया ऐं हिननि जे विच में जेके आहिनि उहे ॻाल्हियूं नाकाम रहियूं आहिनि। हिन वक़्तु बि जेको आहे पुलिस जी वॾी नफ़री हिते मौजूदु आहे जेको बिलावल हाउस ॾांहुं जेके वेंदड़ रस्ता आहिनि उन्हनि खे मुकमिल तौर ते बंदि करे सील करे छॾियो आहे ऐं हिननि खे हिते ई रोके छॾियो आहे। जॾहिं त हितां जा जेके एहतिजाज कंदड़ सिंध प्रोफेसर एंड लेक्चरर्स एसोसिएशन जा अॻुवान आहिनि उन्हनि जो इहो ई चवणु आहे त अगरि असांजा मुतालिबा न मञिया विया त असां बिलावल हाउस ॾांहुं कंहिं बि सूरत में मार्च कंदासीं। जी।